अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हाँ मुबशर सोलंगी। इन बुलेटिन में मुसां गॾु साथ ॾींदी प्रिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई खे टीटीपी जे सियासी विंग करार ॾेई छॾियो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पीटीआई टीटीपी जी सहूलियतकार आहे। तहरीक इंसाफ़ वारनि ते हमला न थींदा। उन्हनि इस्तिस्ना वठी छॾी आहे। टीटीपी खे हमेशह लाइ नीस ताईं नाबूद कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान हक़ जे मार्के में कामयाबी हासिल कई ऐं पाण खां वॾे दुश्मन खे शिकस्त ॾिनी। मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हो। असां मईशत बचाई। 2025 मुल्क लाइ कामयाबियुनि जो साल साबित थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रमज़ान पैकेज जी तयारी जी हिदायत करे छॾी। ईंदड़ रमज़ान ऐं गुज़िरियल रमज़ान पैकेज जे थर्ड पार्टी निज़ाम जे जाइज़े लाइ इजलास। शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत घटि अघ ते आम वाइपे जी शयुनि जी फ़राहमी जो शफ़ाफ़ निज़ाम तरतीब ॾिनो। ईंदड़ रमज़ान लाइ गुज़िरियल साल खां वधीक असराइतो पैकेज ॾिनो वेंदो। माण्हुनि खे रमज़ान पैकेज जी इमदादी रक़म जी फ़राहमी डिजिटल वॉलेट्स ज़रिए कई वेंदी। यूटिलिटी सोर्स में बदउनवानी सबबि मुस्तहिक़ माण्हू पंहिंजे हक़ खां महरूम हुआ। केपीके जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी सिंध जे दौरे ते कराची पहुची वियो। सूबाई वज़ीर सईद गनी पारां एयरपोर्ट ते आजियां। सुहेल आफ़रीदी खे अजरक ऐं टोपी पाराई। वज़ीर आला केपीके पार्टी सरगर्मियुनि में शिरकत, कॉम्पर्स ऐं सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। सुहेल आफ़रीदी जी वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात जो बि इम्कान। सिंध हुकूमत पारां पीटीआई खे जिन्ना ग्राउंड में जलसे जी इजाज़त ॾियण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त सुहेल आफ़रीदी सियासी सरगर्मियूं करण सां गॾु जलसो बि करे सघे थो। पीटीआई समेत कंहिं बि जमात खे पुरअमन जदोजहद खां नथो रोके सघिजे। जेकॾहिं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी त मसइला पैदा थींदा। दोदापुर वेझो कारा जे इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। ॻोठ आरिफ जखराणी में जवाबदार पंहिंजी भेण इक़बाला ख़ातून ऐं नौजवान ज़फ़र जखराणी खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो कारा इल्ज़ाम हेठि पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। गढ़ी यासीन वेझो नौजवान जो गोलियूं लॻल लाश मिलियो। मक़तूल जे ॻोठ दोदो ॾेथो वासी नौजवान फराज़ अहमद ॾेथो लाड़काणो भरिसां दादू केनाल मां लाश हथायो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि नौजवान जो मर्द घर पहुचण ते कुराम। एसएसपी बदीन मक़तूल हारी कैलाश कोहली जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि खां 7 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती। थरकोल रोड ते 2 ॾींहनि खां लॻल धरणे में एसएसपी बदीन पहुची मक़तूल जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं। मक़तूल कैलाश कोहली जे वारसनि ॻाल्हियूं कामयाब थियण बैदि धरणो ख़त्म करे छॾियो। एसएसपी बदीन जो चवणु आहे त केस जी हर रुख खां जांच करे रहिया आहियूं। कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। मक़तूल जे वारसनि चयो आहे त जेकॾहिं 7 ॾींहनि अंदरि कातिल गिरफ़्तार न थिया त ॿीहर धरणो हंयो वेंदो। सुई हणी लिखियल आहे न कुझु आहे। ॿिए डॉक्टर खे चयो अथई हाणे संभाल जा मां वञा थो मुंहिंजे मुंहं ते चयो अथई डॉक्टर खे वठी अचो कसम खणे जे न चयो अथई त मां हलियो थो वञा। तव्हां कसम भराए डॉक्टरनि खां पुछो कंहिं बि डॉक्टर जेकॾहिं हिनखे चयो आहे त बाबा तूं हिनखे सुई हणो तूं हिनखे हीअ शइ हणो या हीअ दवा असां तोखे ॾियूं था बाबा मरीज़ खे हणी आहे सुई हुन हई आहे अञा सुई कढी कान अथई हमरा जो दबू ते ई हलियो चाक चङो भलो हमरा 3 सालनि खां इहे साॻा झटका वरी सही थींदो आहे। गंबट में इलाज दौरान डॉक्टरनि जे मुबैना गफ़लत सबब नौजवान फौत। वारसनि जो डॉक्टरनि ते लापरवाही जो इल्ज़ाम। लाश रखी एहतजाज। टरी मीरवा जे रवासी 25 वरनि जे तुराब अली मंगनाहार इलाज दौरान जिम्स अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। वारसनि डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त डॉक्टरनि जी लापरवाही सबब ग़लत इलाज थियण करे नौजवान फौत थियो आहे। डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बचायूं वञनि।